जी शाह साहब सो तव्हां मूंखे थोरो इहो ॿुधायो त तव्हांजा एक्चुअली वॾा किथां आया माना ओरिजिनल शिकारपुर जा या भरपासे किथे इलाइक़े मां आया? असां असल में वॾा त खानपुर जा आहियूं। असां शिकारपुर जे ओभर में तक़रीबन 14 किलोमीटर ते आहे ॻोठ हिकिड़ो जेको हाणे तहलका हेडक्वार्टर थी वियो आहे। असां जंहिं ज़माने जी मां जाओ आहियां या मुंहिंजो वालिद साहिबु उतां आयो आहे शिकारपुर में त उहो उन ज़माने में ॻोठ छॾिबो हाणे त तहलका हेडक्वार्टर आहे। त उहो खानपुर खां असां जो बाबा खानपुर खां एक्चुअल में आया। असां खानपुर खां असां वालिद साहिबु आयो शिकारपुर में ऐं रोज़गार जे साॻे ऐं पोइ मां ॼायो शिकारपुर में आहियां पर असांजो उहो खानपुर ॻोठ सां हिकिड़ो वास्तो रहियो अचणु वञणु थींदो हो त उन ज़माने में खानपुर हिकिड़ो ॻोठ हुयो। हा माना ईअं सम्झ त मूंखे मिलान कंडेरा खे जॾहिं मां पढ़ंदो आहियां या जेके यूरोपियन राइटर्स खे जेके हिकिड़ा जिन ॻोठ ॾेखारिया आहिनि त उहे उहो हिकिड़ो अहिड़े टाइप जो हिकिड़ो ख़्वाबी ॻोठ हुयो खानपुर। अच्छा दादा जंहिं दौर में तव्हां कॉलेज में पढ़ो पिया हिकु तहरीकी दौर हुयो ऐं तव्हां जीअं ॿुधायो पंहिंजे तारुफ़ दौरान त उन दौरान उस्ताद कॉलेज में कहिड़ा C&S में स्पेशली जेके नाले वारा उस्ताद रहिया ऐं जिन खां तव्हां मुतासिर थिया हुजो जिन माना तालीम ते जंहिंजी गिरफ़ हुजे जेके बाक़ाइदा क़ौम खे ठाहिण वारी पढ़ाई कराइनि उहे यादि अथव अहिड़ा? असल में त मां ॻाल्हि कंदुसि गवर्नमेंट हाई स्कूल जी छो त असां जेके मिसाली उस्ताद असां ॾिठासीं त गवर्नमेंट हाई स्कूल में ॾिठासीं। अच्छा हा ऐं उन्हनि हाई स्कूल जेको नादर वारो गवर्नमेंट हाई स्कूल जेको हाणे गवर्नमेंट हाई स्कूल नंबर 1 ऐं 2 में NXE विराइजी वियो अॻिते हली ऐं उहो हिकिड़ो वॾो स्कूल हूंदो जीअं मूं अॻु में अर्ज़ु कयो त हिकिड़ो वसी स्कूल हुयो। शिकारपुर में हाई स्कूल 2 हुया हिकिड़ो गवर्नमेंट हाई स्कूल हुयो ॿियो हुयो न्यू एरा हाई स्कूल काज़ी हबीबुल हाई स्कूल जिते शेख अयाज़ पढ़ियो। मां बि हुते पढ़ियो आहियां। अच्छा माशाल्लाह त इहे गवर्नमेंट हाई स्कूल में असां पढ़ियासीं त उन ज़माने में जेको असां टीचर्स ॾिठा पंहिंजे सब्जेक्ट माहिर हुया ऐं उनजी कमिटमेंट हुई पंहिंजे तइलीम सां ऐं शफ़ीक उस्ताद उन्हनि वटि हीअ तालीम ॾियण जेको हुयो सिलसिलो उन्हनि जो उहा मिशन हुई उहा उन्हनि जे लाइ हिकिड़ी नौकिरी कोन हुई ऐं मां सम्झा थो उन्हनि खे नौकिरी चवणु उनजी तोहीन आहे ऐं उन्हनि जे लाइ हिकिड़ी मिशन हुई ऐं हू रत सत ॾींदा हुया शागिर्दनि खे पंहिंजो बचो करे सम्झंदा त इहो मूं ॻाल्हि गवर्नमेंट हाई स्कूल जी मां कयां त गवर्नमेंट हाई स्कूल में 6th क्लास में जॾहिं असां पढ़ूं था या 7th क्लास में पढ़ूं था त हुते निज़ामुद्दीन मंगलियो साहब जाग्राफी जो पढ़ाईंदो ते ज़माने में सोशल स्टडीज़ जेका आहे इहो अञा मुतारिफ़ कोन थियो सब्जेक्ट अॻिते हली वरी हुननि जाग्राफी ऐं तारीख़ सिविक्स खे मिलाए हिकिड़ो उन्हनि वरी उन्हनि सोशल स्टडीज़ उनखे नालो ॾिनो त इहे हर जाग्राफी डिपार्टमेंट अलॻि हुई हिस्ट्री जी डिपार्टमेंट अलॻि हुई ऐं सिविक्स पढ़ाईंदड़ जेको सब्जेक्ट उस्ताद अलॻि हूंदो त उन ज़माने में जाग्राफी जॾहिं असांखे साईं निज़ामुद्दीन मंगलियो साहब पढ़ाए त हू अचण शर्त बोर्ड ब्लैक बोर्ड ते हू नक्शो ठाहींदो हो पूरी दुनिया जो ग्लोब ठाहींदो ग्लोब ठाहे उन में कॉन्टिनेंट्स ॾेखारींदो ओशन्स ॾेखारींदो उनखां पोइ जेके समुंड कहिड़ा आहिनि ओशन्स ॾेखारे वरी समुंडनि ते ईंदो उनखां पोइ हू उन्हनि हवाउनि जी ॻाल्हि कंदो खतेश तवा जी ॻाल्हि कंदो ही हवाऊं जेके आहिनि उहे कीअं थियूं सफ़र कनि पंहिंजो मूनसून जूं हवाऊं मूनसून जा मींहं बरसातूं इहे किथां इंडियन ओशन मां कीअं था बादल उथनि इहो हिकिड़ो अजीब हिकिड़ो हुननि जो अंदाज़ हूंदो हुनजी कमिटमेंट हूंदी पंहिंजे सब्जेक्ट सां त साईं असांजो राजन साईं हूंदो जेको जंहिंजो मामो न्याज़ हमायूनी जो भाणे अच्छा न्याज़ हमायूनी जो मामो हुयो ऐं
जी साईं राजन जी मां ॻाल्हि थो कयां साईं राजन इंग्लिश में खे पी वियो एॾी हुनखे ग्रिप हुई पंहिंजे सब्जेक्ट ते इंग्लिश जेको आहे हर साल इंग्लिश ॻाल्हाईंदो ऐं उन ज़माने में ही त हाणे इंग्लिश मीडियम स्कूल जेका आहे शुरू थिया आया ऐं उन्हनि हिकिड़ो नखरो जेको आहे वारा स्कूल जेके आहिनि त उन ज़माने में जेका इंग्लिश हुई उहा इन खां वधीक न्यारी इंग्लिश हुई ॻाल्हाईंदा उस्ताद अॼु जेके इंग्लिश मीडियम स्कूलनि में ॻाल्हाइनि था उस्ताद फ़ख़्रु था कनि उन खां वधीक उनजी इंग्लिश मयारी हुई ऐं उन स्पोकन लैंग्वेज ते हाणे ज़ोर आहे घणो उन ज़माने में जेकॾहिं स्पोकन लैंग्वेज जेका हुई उस्ताद जी उहा बि ग्रामेटिकल हुई हा त उहो हिकिड़ो अजीब ज़ोर हुयो